आलमी दीन शहनशाह हुसैन नकवी के लखनऊ सफ़ीर अमन मोहब्बत शानदार दौरो। रिपोर्ट मंजूर कारो। पाकिस्तान जे सूबे सिंध जे तारीख़ी शहर ख़ैरपुर मीरज़ के पंहिंजो आस्थानो बनाईंदड़ हिंदुस्तान मां हिजरत करे आयल इल्मी ऐं मज़हबी ख़ानदान अलोरी सादात जे मज़हबी शख़्सियत मरसिया पढ़ंदड़ सैयद आबिद हुसैन नकवी हातिफ़ुल लोरी जे फ़र्ज़ंदनि मां शहनशाह हुसैन नकवी पंहिंजे इल्मी फ़ज़ीलत समेत ख़िताबत जी बुलंदीन ते ॾिसजनि था। संदसि जनमु 1 जनवरी 1975 में ख़ैरपुर में थियो। पाण वधीक तालीम ईरान ऐं इराक़ जे वॾनि मदरसनि मां हासिल कई। अल्लामा साहिब पाकिस्तान ख़ुसूसन सिंध जी कुंड कुड़िश सां गॾोगॾु दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे मज़हबी ख़िदमत तौरु मशहूरु आहिनि। संदसि ख़िताबत जा मदाह हज़ारनि जी तादाद में ॾिसजनि था, जिन में को बि मज़हबी या फ़िक़ही क़ैदोबंद न आहे। अल्लामा साहिब जी तक़रीरुनि के हर को इल्मी फैज़ आम तौरु हासिल करे थो। पाकिस्तान जो मशहूरु आलम शहनशाह हुसैन नकवी ताज़ो हिंदुस्तान जे मशहूरु इल्मी अदबी सक़ाफ़ती शहर लखनऊ जो मुख़्तसिर दौरो करे शानदार यादगिरियूं ऐं मोहबतूं खणी वापसि आया आहिनि। इंडिया जी घणी आबादीअ वारे सूबे उत्तर प्रदेश जी गादीअ जो हंधि ऐं उर्दू ॿोलीअ जो मर्कज़ ख़ासि ज़िलो लखनऊ पंहिंजे सूंहं घणपा साइन सक़ाफ़ती ख़ूबियुनि आज़ादारी तहज़ीब तोड़े दसहड़े अंब जे बाग़नि जी सरज़मीन ऐं गोमती दरिया जे वहिकरनि तौरु मशहूरी रखे थो। अल्लामा शहनशाह हुसैन नकवी के महमूद आबाद हाउस लखनऊ जे इल्मी मज़हबी ख़ानदान नवाब मिर्ज़ा अतहर जहिड़े आलम जे वफ़ात जी वरसी वारी मुनासिबत सां तारीख़ 9 जून ते ताज़ियती मजलिस लाइ ख़िताब वास्ते मदऊ कयो वियो हो। हिन मजलिस में शिरकत ऐं ख़िताबत वारे प्रोग्राम जो ॿुधी हिंदुस्तान जे घणनि शहरनि में ख़ुशीअ वारा जज़्बा जोश ऐं ख़रोश सां ज़ाहिर थियण लॻा। अल्लामा साहिब जो इंडिया पहुचण ते दिल्ली एयरपोर्ट ते हिकु सरबराह वांगुरु इस्तक़बाल कयो वियो। दावतुनि में गुलदस्तनि जा तोहफ़ा ऐं सलामियूं पेश कई वयूं। उन बाद ॿियनि मुख़्तलिफ़ दावतुनि ते शालूं किताब कपिड़नि जा वॻा ऐं ख़ुशबूदार गुल पेश करे खेसि भलीकार कई वई। उन सां गॾु संदसि शान में शाइरनि पंहिंजे ताज़े वणंदड़ शाइरीअ सां तारुफ़ पेश कंदे खेसि सलाम पेश कया। लखनऊ जे हिन दौर में अल्लामा शहनशाह हुसैन खे लाइब्रेरियुनि ज़ियारतगाहुनि शबीह मुबारकनि मशहूरु शाइरनि आलमनि ऐं दाना शख़्सियतुनि जी मज़ारुनि समेत मक़ामी उलमाउनि अकाबरनि ऐं शहरनि जे मोअज़िज़िन सां मुलाक़ातूं कराई वयूं। इन मौक़े ते अल्लामा साहिब सभिनी जा थोरा मञिया। यादि रहे त भारत लाइ संदसि ही ॿियो दौरो हो। लखनऊ जे तहज़ीबी ऐं इत्तेहाद बैनुल मुस्लिमीन तोड़े अहल बैत अलैहिस्सलाम सां हिंदू धर्म वारनि जी दिली इश्क जो सरेआम इज़हार उन्हनि करबलाउनि मंज़रनि जी ज़ियारतुनि सां कयल आहिनि, जेके उन्हनि पंहिंजी मोहबती जज़्बनि सां ठहिरायूं आहिनि। हिते साणस इल्मी अकाबरनि रिसर्च कंदड़ जवाननि इल्मी बुलंद मर्तबो रखंदड़ शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कराई वयूं, जिन अल्लामा साहिब जी आमद ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे ख़्यालनि जी ॾे वठि कई। हिन मुलाक़ात में शहनशाह हुसैन पंहिंजे ख़्यालनि जो हिन रीति इज़हार कयो त मेरा दौरा भारत मोहब्बतों के ज़रिए दोनों मुल्कों को जोड़ना है। पाकिस्तान मां हिंदुस्तान ऐं उतां वापसीअ लाइ मौजज़ाती वीज़ा हासिल कंदड़ अल्लामा शहनशाह हुसैन नकवी खे लखनऊ शहर में मजलिस लाइ दावत ॾेई घुरायो वियो हो, जिते पाण तारीख़ी क़दीम मशहूरु बड़ा इमाम बाड़ा जे वसी मैदान ते वरसी जी मुनासिबत सां अज़ीम आलिशान मजलिस खे ख़िताब कयो। हिन मजलिस में शिरकत लाइ हिंदुस्तान जी केतिरनि ई रियासतुनि मां अहल बैत जे हुबदार ख़ासि करे उलमाउनि भरपूर शिरकत कई, जिन में औरतुनि जो ॻच तादाद बि शरीक थियो। हिन मजलिस में मुजतहद हाफ़िज़ बशीर अहमद इराक़ जो बयानु पढ़ी ॿुधायो वियो। इरफ़ान आले मोहम्मद फाउंडेशन तरफ़ां अल्लामा साहिब खे एवॉर्ड पेश कयो वियो। जनाब शहनशाह हुसैन नकवी जिन पंहिंजे हिन दौरे में बड़ी सग़ीर जे मशहूरु शाइरनि मां लखनऊ जे शाइरनि मिर्ज़ा अनीस ऐं मिर्ज़ा दबीर जिन जी मज़ार मुबारक ते बि हासिरी भरी फ़ातिह पढ़ी। अहिड़ी तरह पाण ई यादगार दौरो मुकमल करे वापसि वतन आया आहिनि।